अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ सां गॾु मां आहियां नौशीन भट्टी। नाज़रीन, घोटकी जे इलाइक़े खानपुर महर में हथियारबंदनि घर ते हमिलो करे 4 ॼणनि खे क़तल करे छॾियो आहे। उन हवाले सां असां सां घोटकी मां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ख़ान मोहम्मद फिताफ़ी। जी ख़ान मोहम्मद, ॿुधाइजो। खानपुर मार वेझो हेकल पट वारे इलाके में गुज़िरियल राति हथियारबंदनि जे हमले में क़तल थियल गुलशेर कोराई, नीगर गुल मीर, माई अख्तारा ऐं मसमात शरीफ़ा जा लाश खानपुर मार मुबारकपुर पुलिस विच में हदबंदी जे तकरार सबब लाश केतिरनि कलाकनि वाक़े वारे हंध ते पियल रहिया, जंहिं बाद खानपुर मार पुलिस ऐं वारसनि पारां क़तल थियल 2 औरतुनि सुमात 3 ॼणनि जा लाश मज़दा ट्रैक्टर ते तालके अस्पताल पहुचाया विया, जॾहिं त लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। होॾां क़तल थियल 2 औरतुनि सुमात 3 ॼणनि जा जनाज़ा निमाज़ अदा करण बाद मिटी मां कब्रिस्तान मिटी मां हवाले कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त असीं असल मुरीद शाख जा आहियूं, कुझु वक़्त खां सदागर जे हेकल पट वारे इलाइक़े में वेठल आहियूं। हिन चयो त लौलाई बिरादरी सां पुराणो तकरार हलंदड़ आहे। लौलाई बिरादरी जा हथियारबंद अलाह जिवायो कोराई जे घर ते हमिलो करे 2 औरतुनि सुमात 3 ॼणनि खे क़तल ऐं 1 नीगर खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। इंसाफ़ कयो वञे। होॾां गुल हसन लौलाई नाले हिकु जवाबदार ॾोह जो एतराफ़ कंदे वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾी आहे। त वीडियो संदसि चवणु आहे त गुज़िरियल राति खानपुर मार वेझो 3 ॼणनि खे असीं क़तल कयो आहे। अलाह जिवायो कोराई सां असां गॾिजी मुंहिंजे भाउ मीहल खे वेन मां लाहे चौक स्मार्ट वटि क़तल कयो हो। असां पंहिंजे भाउ जो पलांद कयो आहे। होॾां मिलियल ॼाण मूजिबि खानपुर मां थाणे ते मुक़रर SHO किफ़तुल्लाह नाले खे हटाए SHO कादर बख़्श शर खे खानपुर मां थाणे ते मुक़रर कयो वियो आहे। वाज़ेह रहे त गुज़िरियल राति हथियारबंद अलाह जिवाए कोराई जे घर ते काह करे 2 औरतुनि सुमात 3 ॼणनि खे क़तल कयो ऐं 1 नीगर मुमताज़ कोराई खे ज़ख़्मी कयो हो, जॾहिं त ज़ख़्मी नीगर खे सखर अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। होॾां आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे ऐं न ई को गिरफ़्तारी अमल में आहे।